सो पीसफुल नमूने सां पोलिंग स्टेशन जेको आहे सो हलनि थी पियूं ऐं अमन अमान सां ॾिसो था पाण अहिड़ी का सूरत हाल कंडीशन कान्हे जो रोड जी ऐं अमन अमान सां हले थो पियो पोलिंग स्टेशन तव्हां पाण ॾिसो था पिया असां बि घुमूं था पिया तक़रीबन 139 पुलिस एहलकार मुक़रर ऑफिसर ऐं जवान उन खां अलावा रेंजर आर्मी सभई अटाला ऐं ॿियो उन खां अलावा ॿी बि सपोर्ट में इलाही आहे असां सां रेंजर बि आहे आर्मी बि आहे इंशाल्लाह पीसफुल नमूने सां रेती थाणे जी हद में वग़ैरह हुजे आहिनि कुझु ॿ टे आहिनि हा बाक़ी 28 पोलिंग्स आहिनि असांजी टोटल रेती में इंशाल्लाह पीसफुल नमूने सां थिए थो पियो कवर कयो आहे माशाल्लाह सुठे नमूने सां हले थी पई पीसफुल नमूने सां सुबुह जो ये प्रिज़ाइडिंग ऑफिसरनि कुझु इहा शिकायत कई त असां वटि लिखियल 4 या 5 एहलकारनि पर मिलिया 2 आहिनि इन वारे न नफ़री आहे तक़रीबन ॾिसो तव्हां नफ़री इलाही आहे किथे कहिड़ी जॻह ते हलाए थी ख़ासि कर रेती में न ऐं हिते बि 3 एहलकार हुया न सही न घणी नफ़री बीठी आहे ॾिसो न तव्हां घणी नफ़री अंदरि हाणे त न 6-7 जवान बीठा आहिनि हिते कुझु बदनज़मी जो बि माहौल बणिजी वियो हुयो न थोरो घणो थियो आहे भई अहिड़ी का इशू कोन थियो आहे माशाल्लाह रेती में सही नमूने सां मतिलबु पूरो ई जेको तव्हांजे अंडर में जेको एरियो ईंदो आहे मतिलबु उहो न पूरो नमूने बि न अहिड़ो वॻोड़ो पेश न अलाह जी महिरबानी सां को बि अहिड़ो वॻोड़ या को अहिड़ो मसइलो कोन्हे मां बि सॼी हद में सचो आहियां मां सॼी हद जेको आहे सो हींअर बि विज़िट करे सॼो मुकी आयासीं हिते तव्हां वटि बीठा आहियूं अची अहिड़ी का पोजिशन न आहे अलाह साईं बहितर कंदो रहम कंदो महिरबानी।